अस्सलाम वालेकुम दोस्तों अज असां मरहूम जलाल चांडी साहब जी वरसी है। अज है 10 जनवरी 2025 जी जो है याद में ही असां वीडियो ठाई है। उम्मीद तव्हां के वीडियो तमाम पसंद ईंदी। जी तो दोस्तों जलाल चांडो साहब 2001 में वफ़ात पाती। 2001 में कराची में हिन गुर्दन की बीमारी के सबब लाडाणो करे वियो। काफ़ी सिंध जा मानू आया बाबा असां गुर्दो ॾियण लाइ तैयार आहियूं। कुछ दोस्तन काफ़ी चयो भी सही, पर डॉक्टरन चयो बाबा हिन जो जेको आहे उहो मतलब सिस्टम वो नथो करे सके। हिन में जेको आहे बिल्कुल ख़त्म थी विया आहिनि। ही 2001 में 10 जनवरी ते वफ़ात पातई। दोस्तों ही तमाम बेहतरीन फनकार हो, दुनिया के दिल में राग करण वारो। जिथे भी वियो इनके पंहिंजे गाने की मोट मिली। उहे होटलन ते भी इनके मोट मिली, हर जगह ते इनके गानन की मोट मिली। दोस्तों इन करे इनके यकतार चपड़ी जो बादशाह सजो विंदो है। जी तो दोस्तों ही तमाम वो फनकार है जो दुनिया में छा पर अज ताईं सदी ताईं को इंसान अड़ो पैदा ही फनकार न थियो है जो हिन जड़ा राग, हिन जड़ी चपड़ी, हिन जड़ो यकतारो ये वजाए सकन। पर हिन के तो पंहिंजी अड़ी जान होंदी ही जो मां तव्हांखे छा बुधाए सकां। दोस्तों ये तमाम बेहतरीन फनकार हो ऐं मूंखे तमाम वणंदो हो। उम्मीद तव्हां दोस्तन के वणंदो हूंदो, छो जो हिन जी जेका आहे न आवाज़ में एतिरो त जादू हो। मां तव्हांखे दोस्तों छा ॿुधायां। जी तो दोस्तों हिन कड़े हिसाब में भी गाना गया, दर्द जा गाना ते हिन जा तमाम घना मशहूर थिया। पर जेके हिन खुशी जा मोहब्बत जा गाना गाया, मतलब जी हे गानो थियो। ही गानो है पुरानो तमाम है, पर हिन जो है तमाम बेहतरीन गाना गाया। हिन जा गाना असांखे तमाम पसंद आहिनि। उम्मीद तव्हांखे पसंद हूंदा। अगर असांजे चैनल तव्हांखे पसंद अचे तो सब्सक्राइब करण न विसारींदा। दोस्तों दोस्तों ही जो गानो है ही तमाम घणो मशहूर थियो पंजे टाइम में, तमाम घणो। छो जो बरहाड़ी में ट्रैक्टर तव्हां ख़बर है जलाल चांडी के न ॿुधंदा उनखां जो है कम ही न पुजंदो है, उनखां हर ही न थींदा आहिनि। तो दोस्तों हे जो गानो ट्रैक्टर अंदर जेके जिनके दोस्त देवर ॿुधंदा हुआ उन्हनि जे हिसाब उन्हनि जूं फरमाइशूं थियूं त जलाल साहब असांखे बि हिकिड़ो को गानो असांजे नाले ते बि ठाहियो, असांजे हिसाब में बि ठाहियो। असां बि तव्हांजा चाहींदड़ आहियूं, परस्तार आहियूं, असां तव्हांजा ॿुधंदड़ आहियूं। तो उन हिसाब में हिन जलाल चांडी साहब जो है ट्रैक्टर टाली ते ही गानो गायो जो तमाम घणो मशहूर थियो, तमाम घणी मोट माणी। उम्मीद तव्हांखे असांजो प्रोग्राम सुठो लॻंदो। दोस्तों जलाल चांडी साहब जा दोहिड़ा तमाम घना मशहूर हा, छो जो इंसान के दिल में घर करे विंदा हा। इनजा दोहिड़ा इतरा तो मशहूर हा जो समझो गानन जे ॿुधण जो मज़ो डबल कर छॾंदा हुआ। दोस्तों जलाल चांडी साहब तमाम बेहतरीन दोहिड़ा गाया। दोस्तों जलाल चांडी जी याद में असां ही प्रोग्राम ठाहियो आहे। तमाम बेहतरीन जो है जलाल चांडी जा गाना भी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं था। उम्मीद तव्हांखे असांजो प्रोग्राम वणंदो। दोस्तों जलाल चांडो साहब तमाम वॾो फनकार हो, ख़ासि करे होटलन ते जाम हलंदो हो। जे होटल ते हलंदो तो उन ते ॾाढी रश थींदी वेंदी हुई। छो जो विसारन जो टाइम भी हो ऐं टेप हो, टेप जो ऐं किस्तन जो जेको हो वो दौर हो।
जेका कैस्ट जलाल चांडे साहब जी नहीं ईंदी हुई त लाज़मी होटल वारा कोशिशि कंदा हुआ त पहिरियां खां पहिरियां असां वठूं, जीअं त असां वटि रोज़गार वधे ऐं असां वटि माण्हू वेहनि ऐं जलाल चांडे साहब जा प्रस्तार वेहनि। दोस्तों जलाल चांडे साहब अशकनि खे बि चङी तरह सम्झायो, बाबा उन्हनि सां दोस्ती रखो जेके तव्हांजी इज़त खे सम्झनि, जीअं तव्हांजी प्यार खे सम्झनि। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके मतिलबु को सम्झंदा ई न आहिनि, का ॻाल्हि खे सम्झंदा ई न आहिनि, बसि गलियुनि हुजे रोड हुजे बसि पंहिंजी इज़त खे बि न सम्झंदा आहिनि, न ॿिए कंहिंजी इज़त खे सम्झंदा आहिनि। उन हिसाब सां जलाल चांडे साहब इहो गानो ॿुधायो। दोस्तों ही ॾिसी सघो था तव्हांखे जलाल चांडो आशिक़नि खे सम्झाईंदो रहियो, ॿुधाईंदो रहियो त ही अहिड़ा माण्हू बि आहिनि, उनखां पासो कयो। दोस्तों मरहम जलाल चांडे साहब जो आवाज़ु ॿुधी तव्हांखे तमामु पसंदि ईंदो ऐं जलाल चांडे साहब तमामु पसंदीदा मुंहिंजो फ़नकार आहे। उमेद त तव्हांखे वणंदो हूंदो, पर यकतार चपड़ी जहिड़ो अॼु ताईं को जवान पैदा ई न थियो आहे हिन जहिड़ो। त उमेद दोस्तों जलाल चांडे साहब जा ॿिया बि गाना तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं अगरि असांजो प्रोग्राम तव्हांखे वणे त अॻिते लाज़मी ॿुधंदा। दोस्तों मरहूम जलाल चांडो साहब जॾहिं वफ़ात पाती त पंहिंजे अबा जे ॻोठु फुल में ई जेको आहे रखियो वियो ऐं दोस्तों हिन तमामु जेको आहे सॼी सिंध खे ॾुख में दर्द में विछोड़े छॾियो, छो जो हे तमामु बहितरीनु फ़नकार हो। हिन खे ॿाहिराड़ी ॻोठु शहर हर माण्हू हिन खे पसंदि कंदो हो। अॼु ताईं बि तव्हां ॾिसो त हिन जा तमामु घणा प्रस्तार आहिनि, ॿुधंदड़ आहिनि, चाहींदड़ आहिनि। दोस्तों ही तमामु बहितरीनु फ़नकार हो ऐं जॾहिं त इन जे विछड़ण जो जॾहिं ख़बर पई त इंसान सभु परेशान थी विया, ॾुख में हर इंसान पइजी वियो। हिते कहिड़ो फ़नकार वियो हलियो, कहिड़ो हीरो असांजे हथनि मां निकिरी वियो। दोस्तों बसि कंहिंजे वञण जो ॾुख त ज़िंदगी भर रहंदो आहे, पर हीउ अहिड़ो माण्हू आहे जेको सॼी ज़िंदगी भर छा हिन जा गाना ॿुधी हिन जो ॾुख वरी ताज़ो थी वेंदो आहे। वाह साईं वाह, बिल्कुलु जलाल चांडे साहब जी अञा ताईं असांखे यादि ईंदी आहे। जीअं हिन गानो फरमायो, हिन त किन दोस्तनि सां चयो, पंहिंजी दिलि जी ॻाल्हि शेयर कई, पर हिन जा इहे अल्फाज़ जेके आहिनि असांजे दिलि में घर कयो वेठा आहिनि। छो जो जलाल चांडे साहब असांखां विसरण खां विसरियो त न आहे, पर विसरंदो बि न, छो जो हुनजी गाननि में वॾी मिठास आहे। तव्हां ॿुधो त अञा ताईं तव्हांजे मिलण जी यादि ईंदी आहे। बिल्कुलु साईं चांडा साहब तव्हांजी बिल्कुलु असांखे यादि ईंदी आहे। बसि विछड़ण जो ॾुख त ज़रूरु आहे। दोस्तों जलाल चांडो तमामु बहितरीनु फ़नकार हो। हिन जा इहे एल्बम ॾाढा मशहूरु थिया, ख़ासि करे जेको तव्हांखे मां गाना ॿुधाईंदो हलां थो, इहे त तमामु घणा मशहूरु हुआ ऐं घणी मोट मादऊं, तमामु घणी मतिलबु किथे वेंदो हो त इहे फ़नकार तव्हांखे इहे गानो ज़रूरु बहिराड़ी में मिलंदो। इहे गाना जेके तव्हांखे मां ॿुधायां थो, इहे कंहिं होटल ते जंग में, ट्रैक्टर ते, कंहिं ॻोठ में, मतिलबु कंहिं शादी में, कंहिं प्रोग्राम में त लाज़मी जलाल चांडे साहब जा इहे गाना मिलंदा हुआ। मरहूम जलाल चांडे साहब जूं यादूं असांखे यादि आहिनि, दिलि में घर कयो वेठियूं आहिनि। जलाल चांडे साहब तमामु सिंध जो बहितरीनु फ़नकार हो। हुनजो मां तव्हांखे कहिड़ी तारीफ़ करे कहिड़ी तारीफ़ कयां, उहो तारीफ़ जो मोहताज बि न आहे, पर असांजे दिलि में असां प्रस्तार आहियूं, असां ॿुधंदड़ आहियूं, असां चाहींदड़ आहियूं। इन करे असां चाहींदड़ ज़रूरु आहियूं, पर असांजो सम्झी छॾियो त तमामु बहितरीनु फ़नकार बि हो। दोस्तों
दोस्तों जलाल चांडी साहब पाण खे ॿुधायो त भले फ़नकार खणी केतिरा बि हुजनि, घणा बि हुजनि, सिंध में त केतिरा फ़नकार आहिनि, पर ज़ोर जी मेन जो मतिलबु इहो आहे त जेको जंहिंखे वणे, जंहिंजे दिलि खे जंहिंजा राग वणनि, जंहिंजा दोहिड़ा वणनि, जंहिंजो फ़नगानो वणे, इंसान खे उहो ई वणंदो आहे, उहो फ़नकार दिलि में घर कंदो आहे। छो जो ज़ोर जी मतिलबु कंहिंखे ज़बरदस्ती त असां कोन था वणाए सघूं त हीअ फ़नकार था, हिन जा गाना तव्हां ॿुधो या हुन जा ॿुधो, पर जलाल चांडी साहब जा गाना तमामु बहितरीनु, तमामु सुठा आहिनि। मुंहिंजी यादि में अॼु हीउ प्रोग्राम मूं कयो आहे, कुझु गाना बि तव्हांखे ॿुधाईंदो हलंदो। महरूम जलाल चांडी साहब जी यादि में हीअ असांजो प्रोग्राम आहे, उमेद तव्हांखे वणंदो। त तव्हांखे अगरि पसंदि अचे त कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा, तव्हां पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। असां पंहिंजे दोस्तनि खे अर्ज़ु कयूं था त तव्हांजी राय जा मुंतज़र रहंदासीं। दोस्तों अॼु जलाल चांडी साहब जी यादगार वरसी आहे, उनजी यादि में असां तव्हांखे कुझु गाना जेके आहिनि उनजा गाना, मशहूरु गाना तव्हांखे ॿुधाईंदा रहूं था। छो जो असां पंहिंजे परस्तारनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, जेके जलाल चांडी जा चाहींदड़ आहिनि, के जेके जलाल चांडी खे पसंदि कंदा आहिनि, जेके जलाल चांडी जा चाहींदड़ छा पर पसंदि कंदड़ छा, पर मां तव्हांखे छा ॿुधायां, उन्हनि जे हिसाब में असां हीअ वीडियो ठाही आहे। उमेद पंहिंजे भाइरनि खे ऐं असांजे दोस्तनि खे वीडियो तमामु पसंदि अची वई हूंदी ऐं उमेद तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। त अॻिते वरी प्रोग्राम खे हलंदा रखूं था। त दोस्तों थोरी वीडियो वॾी थी वई आहे, पर इनशाला तव्हांखे ज़रूरु मज़ो ॾींदी। दोस्तों मूं एतिरी वॾी महिनत कई आहे उस्ताद जलाल चांडी जी चाहत में, मोहबत में, इन करे दोस्तों अगरि मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक कमेंट ज़रूरु कंदा। दोस्तों हीअ वॾी महिनत सां कमु थींदो आहे, तव्हांखे ख़बर आहे, पर असां त जलाल चांडी जे इश्क में, मोहबत में, चाहत में हीअ एतिरी वीडियो ठाही आहे। तक़रीबन तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजी वीडियो काफ़ी वॾी थी वई आहे, पर चांडी साहब जी अॼु यादगार जेको आहे वरसी आहे, उन हिसाब सां मूं ठाही आहे। उमेद तव्हांखे पसंदि ईंदी। दोस्तों तव्हांखे अगरि मुंहिंजी वीडियो थोरी पसंदि अचे त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। उस्ताद जलाल चांडी साहब जी तमामु मशहूरु कलाम जेके मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि, जेके जिथे बि तव्हां वेंदव त तमामु घणी इन्हनि गाननि जी मोट हुई। जिथे बि तव्हां ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो, ऐं जिथे असांजा ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे असांजी गुज़ारिश आहे त पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे ज़रूरु कमेंट करे ॿुधाईंदा त तव्हांखे असांजी वीडियो कीअं लॻी। असां थोरा हितां आहियूं नेक कामरान सिंधी जा, जानी सिंधी जा, जिन असांखे कमेंट कंदो रहंदो आहे। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं उन भाउ जा। दोस्तों अॻिते तव्हांखे अञा बि वीडियो असांजी पसंदि ईंदी ऐं तव्हांखे जेतिरी ॿुधंदो ओतिरो तव्हांखे इनशाला मज़ो ईंदो। उम्मीद त दोस्तों मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। तव्हां दोस्तनि जो मां शुक्रगुज़ार आहियां, जेके मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजा रिश्तेदार आहिनि, मुंहिंजा चाहींदड़ आहिनि, जेके मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कंदा आहिनि। त इनशाला अॻी वीडियो में असां मिलंदासीं। हिन चैनल ते तव्हांखे हर फ़नकार जा तमामु बहितरीनु स्टोरी सां गॾु गाना मिलंदा, तमामु मशहूरु गाना मिलंदा, जी त तव्हां पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा इनशाला।